याद होंदो छो त सिलसिलो हले थो न सही त मां तव्हांखे ॿुधायो त इमाम मुस्लिम साईं हज़रत इमाम हुसैन खे 18,000 माण्हुनि जे बैयत थियण खां पोइ ख़त लिखियो याद आहे विसरी वियो आहे इमाम मुस्लिम एलची थी वियो न 12,000 हिकिड़े दफ़े बैयत थिया वरी 6,000 ॿिए भेरे बैयत थिया इमाम मुस्लिम खे यकीन थियो त 18,000 जो लश्कर मूंसां ठही वियो आहे हाणे हुसैन खे ख़त लिखा त तूं आ हज़रत इमाम हुसैन के खत पहुतो इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु 8 ज़िलहज जे निकतो पर मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो अजीब ॻाल्हि हा उन टाइम ते कूफे में नोमान बिन बशीर नाले हिकिड़ो शख्स गवर्नर आ हिकिड़ो शख्स यजीद जे तरफ़ खां गवर्नर मुक़रर हुयो त मुलाज़िम यजीद जो हुयो त नौकर यजीद जो पर हुन जे दिल में कुछ हया हो कुछ गैरत हुई कुछ शर्म हो हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो ते पहुतो आहे माण्हू जीअं जो इमाम साहब जे हथ ते बैयत थींदा विया इमाम मुस्लिम जे कढ लॻी पिया त इमाम मुस्लिम खे कुझु कोन चयो आहे पंहिंजे ऑफिस जा दरवाज़ा बंदि करे वेही रहियो आहे चुगल माण्हू यजीद खे ॿुधाइनि था त तुंहिंजो गवर्नर जेको नोमान बिन बशीर आहे उहो कुझु बि कोन थो चवे इमाम मुस्लिम हुसैन जे तरफ़ खां आयो आहे मां हुन खां बैयतूं पियो वठे यजीद फौरन हुकुम कयो आहे त इन खे हटायो इब्न अब्दुल्लाह बिन उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे उन जाइ ते मुक़रर कयो वियो उबैदुल्लाह पुट ज़ियाद जो ज़ियाद हुन जे पीउ जो नालो आहे हुन जो नालो उबैदुल्लाह आहे उबैदुल्लाह खे ज़ियाद जे पुट खे नोमान बिन बशीर जी जगह ते गवर्नर मुक़रर कयो थो वञे पियो हुन खे हटायो थो वञे छो हटायो वियो इन जे करे हटायो वियो त हो जेको नोमान बिन बशीर हो तंहिंखे अहल बैत सां मोहब्बत हुई इस्लाम सां मोहब्बत हुई नबी सां मोहब्बत हुई भली गवर्नर हुयो पर हुन चयो त मां नबी जे औलाद सां कीअं विढ़ा यजीद जे चवण ते खातून जन्नत जे बच्चन खे कीअं क़ैद कया अल्लाह जे हबीब ते कलमो भरियो तम क़यामत जे ॾिहाड़े ते के मुंह कहिड़ो ॾेखारींदुसि तंहिंजे करे पंहिंजा दरवाज़ा बंदि करे ऑफिस में वेही रहियो यजीद खे रिपोर्ट मिली उन खे हटायो वियो माज़ूल कयो वियो उन जी जगह ते उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे मुक़रर कयो वियो ऐं उबैदुल्लाह बिन ज़ियाद जहिड़ो ज़ालिम दुनिया में थियो ई कोन्हे उबैदुल्लाह सब खां पहिरो कदम इहो खयो जो हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे गिरफ़्तार कराई इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु गिरफ़्तार थी विया इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाण वटि घुराई इमाम साहब जे वास्ते इब्न कसीर रहमतुल्लाह ताला अलैहि लिखनि था पिया त इमाम साहब खे तमाम बेइंतिहा ईज़ा वॾई तकलीफ़ ॾेई हथ पेर ॿधी पंहिंजे ऑफिस में अंदर वेहारे जान ज़ख़्मी करे जेके बि कूफे जा चङा माण्हू हुआ जेके हज़रत इमाम मुस्लिम जे हथ ते बैयत करे चुका हुआ 18,000 माण्हू हुआ उन्हनि जा चङा रईस नवाब वॾेरा इज़त वारा हुननि जे ख़ानदान जा पटेल इब्न ज़ियाद जल्दी घुराया ऐं घुराए पंहिंजे ऑफिस में सभिनी खे चयईं त 18,000 माण्हू इमाम मुस्लिम जे कढ लॻा आहिनि हुसैन जी बैयत करे चुका आहिनि मुंहिंजे गवर्नर जे हालत में अवां जे हाल में इहो मां बर्दाश्त कोन थो करे सघां यजीद जी नोमान बिन बशीर खे हटायो आहे ईअं मूंखे बि हटाईंदो नोमान पंहिंजी हुकूमत विञाई आहे मां हुकूमत कॾहिं कोन विञाईंदुसि गवर्नरी जे उहिदे खे बरक़रार रखंदुसि अवां जेके बि रईस मूं वटि गॾु चाहो या पंहिंजे राज खे झलियो त इमाम मुस्लिम खां बैयत टोड़नि जे बैयत न टोड़ींदा त हिकु करे तव्हां रईसनि खे माराए छॾींदुसि अहिड़ो हरबो हलियो जो जेके कूफे जा माण्हू चङा हा वॾेरा हा इज़त वारा हा नवाब हा पटेल हा हलंदी पुॼंदी वारा हा पंहिंजे कबीले जा चङा मुड़स हा उहे सभु गॾु करे ऑफिस में ॿारे दरवाज़ा बंदि कराए उघाड़ूं तलवारूं खणी ऐं हाणे तव्हांखे मारींदुसि न त तव्हां पंहिंजे कबीले खे पंहिंजे ॻोठाणनि खे पंहिंजे ज़ात वारनि खे छो त मुख़्तलिफ़ क़ौमूं हर क़ौम वारा माण्हू बैयत थी विया हा सभु को रईस मथे चढ़ी पंहिंजे कबीले वारनि खे सॾे पंहिंजे कबीले वारनि खे सॾे बैयत टोड़ाए हज़रत इमाम मुस्लिम खां दस्तबरदारी करे न त तव्हांखे माराए तव्हांजा लाश कोट जे ॿाहिरि उछलाईंदो वेंदुसि तव्हांजो राज तव्हांखे ॾिसे पोइ ॾिसां छा थो मूंखे थिए पियो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह ताला इम्तिहान खां बचाए चवामीन ॾाढे चवामीन अॼु ताज़ो मूं पढ़ियो अॼु सुबुह जो त हज़रत इमाम मुस्लिम साईं खे जॾहिं
इमाम हुसैन रवानो कयो हो त तूं वञ ऐं मुंहिंजे हालात खे ॾिसी बैत माण्हुनि खां वठी मूंखे ॿुधाए त मां पुछाईंदुसि त हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी करीम जो सॻो सौट आहे। हुज़ूर करीम जो सॻो सौट आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास। उहो हली आयो आहे इमाम हुसैन मके में। ओ भाइटियो छो पियो चवे इन जे करे जो हज़रत अली जो हज़रत अब्दुल्लाह सौट नबी करीम जो सौट अली साईं जो सौट त हुसैन हुन जो भाइटियो थियो। मुंहिंजे प्यारे इमाम आली मक़ाम खे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइनि था पिया मां तुंहिंजो माइटो आहियां, मां तुंहिंजे चाचे जी जाइ ते आहियां। ओ प्यारा हुसैन मां तोखे वसीयत थो कयां महिरबानी कर तूं त न वञजां पर हज़रत मुस्लिम खे बि कूफे रवानो न कजां। छो चाचा छो न रवानो कया चवे थो मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे बाबे सां कूफे वारनि बेवफ़ाई कई, उन खां बाद में तुंहिंजे भाउ हसन सां बेवफ़ाई कयूं, हसन साईं खे ज़ख़्मी कयूं। एतिरे क़दुर जो इमाम हसन सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफो छॾे मदीने पाक में अची रहियो। हाणे जेके तुंहिंजे भाउ सां बेवफ़ा थिया, तुंहिंजे बाबे सां बेवफ़ा थिया, से तोसां वफ़ादारी कोन कंदा, मां तुंहिंजे लाइ सलामती न में थो लहां त तूं महिरबानी करे हिते मके में रही पइजां। हज़रत मुस्लिम खे भी रवानो न फरमाए जा। जेकर इमाम मुस्लिम खे रवानो करे पुछा तू वेंदे त तव्हां ॿई क़त्ल थी वेंदा न वञो। हालतूं ठीक थियनि उन खां बाद में तव्हां खे असां साथ ॾींदासीं, ॿिया माण्हू बि करे ॾींदासीं, पोइ हली मुक़ाबिलो कंदासीं। फ़िलहाल हालत अहिड़ी आहे जो तव्हां खे वञणो न आहे। पर मुंहिंजा अदा जेका अल्लाह जे ज़ात बावरकात खे मर्ज़ी हूंदी ऐं मंज़ूर हूंदो। इमाम हुसैन जो हिकिड़ो अज़म हो, इरादो हो। इमाम मुस्लिम ते पहुतो आहे, गिरफ़्तार थी करे इब्न ज़ियाद जे कैद में आयो आहे। रईस पहुची विया, नवाब पहुची विया, पटेल पहुची विया, पारे जा चङा माण्हू पहुची विया। हुनखे जमल इब्न ज़ियाद धमकी ॾिनी आहे, इहे कंहिंजे दिलि मां कोन निकितो, ज़ुबान मां कोन निकितो त ओ इब्न ज़ियाद जेकॾहिं जान वञे त भली वञे, सिर वञे त भली वञे, पर असां हुसैन जो साथ कोन छॾींदासीं। ईमान हुजे हा त ईअं कनि हा। कूफे वारा शुरूअ खां बेवफ़ा हा, पंहिंजे जान बचाइण जे वास्ते हिकिड़ो हिकिड़ो मथे मारीअ ते चढ़ंदो वियो, पंहिंजे ॻोठनि खे सॾु कंदो हुयो, ओ फलाना ओ फलाना ओ फलाना। छो त इब्न ज़ियाद जी हुसैन आली मक़ाम जे एलचीअ हज़रत मुस्लिम खे अंदर कैद करायो आहे, तो 18,000 माण्हू ॿाहिरां घेरो करे बीठा त असां मुक़ाबिलो कंदासीं, हज़रत मुस्लिम खे छॾाईंदासीं। पर हुन जा वॾेरा जीअं जो मथे चढ़ी आया, नाला वठी हिक हिक खे चवंदा रहिया त हिकु हिकु थी हलण लॻो। प्यारा असांजो पटेल चवे थो इहो मथे बीठो आहे, इनखे इब्न ज़ियाद माराए छॾींदो। जेकॾहिं इन जो चवणो न कयोसीं त हाणे इहो मारिजी वेंदो। अरे फलाणा तूं हल, तूं सौट आहे, तूं मासात आहे, तूं क़ौम वारो आहे, तूं पाड़े वारो आहे। किताब लिखनि था हिकु हिकु थी करे माण्हू 18,000 माण्हू जेके आहे से इमाम मुस्लिम जो साथ ॾियणु छॾणु शुरू थी विया। उहो कबीले जो रईस लही आयो, वरी ॿियो चढ़ियो, वरी उहो लही आयो, वरी टियों चढ़ियो, वरी चौथो लही आयो, पंजो लही आयो। इहे आस्ते आस्ते मुजाहिदा सुबुह जे नमाज़ खां वठी करे 3 पहरीअ ताईं 18,000 माण्हुनि मां सिर्फ़ 30 माण्हू वञी बचा। घणा माण्हू रही? 30 माण्हू। अंदाज़ो कयो त छा 18,000 ऐं छा 30 माण्हू। केॾी दुनिया बेवफ़ा आहे जेके ख़त लिखी घुराइनि था, बैयतूं कनि था। पर मुंहिंजा प्यारा दाशर अल्लाह ताला कहते इम्तिहान न हाणे चवानी। इम्तिहान ॾाढी ॾुखी शइ आहे। जग खां ॿाहिरि सभु को सूरियो आहे, चवंदो आहे त मां बहादुर आहियां, पर जंग में ख़बर पवंदी आहे त बहादुर केरु आहे। हज़रत इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿधो पियो आहे, माअज़ल्लाह जिस्म मां रत वहे थी, माअज़ल्लाह पाणी बार बार घुरे थो, पाणी ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि। इहे चई रहिया हा ओ मुस्लिम तुंहिंजी 18,000 माण्हुनि बैयत कई आहे, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। हाणे थोरी देरि खां पोइ तोखे ॿाहिरि कढूं था पिया, तोखे ॾेखारियूं था त 18,000 मां तुंहिंजे माण्हू पुछो केतिरा पाणी तोखे कोन मिलंदो। माअज़ल्लाह माअज़ल्लाह मूंखे उहे लफ़्ज़ चवंदे शर्म था अचनि पिया जेके हुननि ज़ालिमनि हुसैन आली मक़ाम जे एलची ऐं सॻे सौट इमाम मुस्लिम जे लाइ पाणीअ जे घुर ते फरमाया हा। हज़रत इमाम मुस्लिम सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया जेकॾहिं तव्हां पाणी नथा ॾियो त परवाह कान्हे का, हीअ जेका राति गुज़री वई आहे इन गुज़िरियल राति मूं पंहिंजे नाने मुहम्मद रसूलुल्लाह खे ख्वाब में ॾिठो। छा ॾिठो हुई?
छा ॾिठो ही इब्न ज़ियाद को चवे जो तो तोखे ॿुधायां जे हा ॿुधा सलात पर त मां तोखे ॿुधाए छॾियां اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه وسلم वरी सलात बुलंद आवाज़ اللهم صل على سيدنا محمد وآله وسلم मिशका शरीफ में हदीसा बुखारी शरीफ में हदीसा मुस्लिम शरीफ में हदीसा यानी मोतबर किताब जेके हदीसुनि जा सभिनी में हदीस मौजूद आहे ॿुधो हदीस खुदा जे हबीब पाक फरमायो आहे अल्लाह ताला कुरान में चए थो इन्ना अहतैनाकल कौसर कुरान नंढड़ी सूरत आहे घणो करे यादि हूंदव इन्ना आतैनाकल कौसर ऐ प्यारा महबूब मोहम्मद करीम मां रब तोखे कौसर ॾिनो या रसूल अल्लाह कौसर छा आहे सरकार फरमाइनि था कौसर हिकिड़ो हौज़ आहे कौसर हिकिड़ो या रसूल अल्लाह हौज़ में त पाणी हूंदो आहे पाण फरमाइनि था अल्लाह ताला मूंखे हो कौसर हौज़ ॾिनो आहे केतिरो वॾो आहे पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था हिक किनारे खां ॿिए किनारे ताईं तेज़ रफ़्तार सवारी घोड़े वारो माण्हू डोड़ाईंदो राति ॾींहुं घोड़े खे डोड़ाए 70 साल खां बाद हिक किनारे खां ॿिए किनारे ते पहुचंदो 70 साल हिकिड़े हौज़ जे किनारे खां घोड़ो डोड़ाईंदो वञी ॿिए ते पहुच पाण करीम फरमाइनि था 70 साल घोड़ो डोड़ंदो उन खां पोइ ॿिए किनारे ते पहुचंदो या रसूल अल्लाह हौज़ त मिटीअ जो हूंदो आहे सीमेंट जो हूंदो आहे गच चूने जो ठहियल हूंदो आहे अवां जो हौज़ छाजो ठहियल आहे ख़ुदा जो हबीब पाक फरमाइनि था मूंखे रब करीम जेको हौज़ नसीब फरमायो आहे उन जी हेठां जेका मिटी असां मुश्क जी आहे हेठा मिट्टी हुन में मुश्क जी आहे पाण फरमाइनि था हुन जूं दीवारूं सोन जूं भित जूं ठहियलूं आहिनि पर दुनिया वारो सोन न आख़िरत वारे सोन जूं ठहियल आहिनि हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन जे किनारनि जे मथां एतिरा त प्याला रखियल आहिनि जेतिरा आसमान में सितारा आहिनि आसमान में जेतिरा सितारा आहिनि उन सितारनि जे तादाद जेतिरा उन जे अंदरि ॿाहिरां किनारनि ते प्याला रखियल आहिनि पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया उम्मती उञारा ईंदा बुखारा ईंदा परेशान हाल ईंदा क़यामत जे मैदान में तकलीफ़ जे हालत में ईंदा मां मोहम्मद करीम अॻे ई इंतज़ार में उहे प्याला खणी हौज़ कौसर ते बीठो हूंदुसि उन हौज़ कौसर मां प्याला भरे उम्मत खे पीआरींदुसि पाण फरमाए था जे हिकिड़ो ढुक पीतो तंहिंखे वरी ज़िंदगीअ में उञ कान लॻंदी लम यज़मा अबदा मन शरब मिनहु जे उन मजा हिकिड़ो ढुक भी पीतो लम यज़मा अबदा ख़ुदा जो हबीब फरमाए थो सारी ज़िंदगी हुनखे वरी उञ न लॻंदी या रसूल अल्लाह कंहिंखे पीआरींदो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन कान फी क़ल्बिही मिस्काल हब्बतन औ खरदलतन मिनल ईमान जंहिंजे क़ल्ब जे अंदरि जंहिंजे दिल जे अंदरि ईमान जो ज़रो राई जे दाणे जेतिरो भी ईंदो मां मोहम्मद करीम तंहिंखे पीआरींदुसि सुभान अल्लाह राई जे दाणे जेतिरो भी ईमान जो हिस्सो हूंदुसि उनखे पीआरींदुसि या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदे या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदे पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया जे बकरी पंहिंजे फर खे सुञाणंदी आहे रिढ पंहिंजे फर खे सुञाणंदी आहे मेह गऊं पंहिंजे फर खे सुञाणंदियूं आहिनि ॾाचूं पंहिंजे फरनि खे सुञाणंदियूं आहिनि दुनिया जे तख़्ते ते इंसान पंहिंजे औलाद खे सुञाणंदो आहे मां मोहम्मद इन खां वधीक पंहिंजा उम्मती सुञाणंदुसि अल्लाह या रसूल अल्लाह हक़ चार यार हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जॾहिं इन हौज़ कौसर जी ॻाल्हि कई त इमाम मुस्लिम सही रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो ओ इब्न ज़ियाद मूंखे पाणी नथा ॾियो पिया पर राति मां ख्वाब लधो आहे सुभान अल्लाह छा ॾिठो थी राति ख्वाब में प्यारे रसूल अल्लाह खे ॾिठो अथमि मां ॾिसां थो त जंहिं हौज़ कौसर जी ॻाल्हि ख़ुदा जे हबीब हदीसुनि में अॻे ई ॿुधाए छॾी उन हौज़ जे मथां मां पंहिंजे नाने रसूल अल्लाह खे राति बीठे ॾिठो आहे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात मूंखे चवनि पिया ओ मुंहिंजा प्यारा बचड़ा हुसैन ओ प्यारा मुंहिंजा बचड़ा मुस्लिम अॼो को ॾिहाड़ो तूं महिमान शाम सिज लहण सां मूं वटि पहुचंदे हे मां मोहम्मद तुंहिंजे लाइ हौज़ कौसर जो प्यालो झलियो बीठो आहे
सो मूंखे यकीन आहे त मुंहिंजो आख़िरी ॾिहाड़ो आहे, मूंखे तसल्ली आहे त मुंहिंजो आख़िरी ॾिहाड़ो आहे, अॼु मूंखे पक थी वई आहे त मुंहिंजो आख़िरी ॾिहाड़ो आहे। अवां पाणी नथा ॾियो त मूंखे न ॾियो, चंद लम्हा सिज लहण वारो आहे, अवां मूंखे ज़रूरु मारींदव ऐं अवां मारियो त भली मारियो, पर मूंखे यकीन आहे त मरण सां शहीद थियण सां मूंखे प्यारो रसूलुल्लाह हौज़ कौसर प्यारी छो त ख़ुदा जे हबीब जो ख्वाब में ॾिसण कूड़ नाहे सच आहे। पाण फरमाता मन रआनी फिल मनाम फकअन्नमा रआनी फिल यक़ज़त, जंहिं मूंखे ख्वाब में ॾिठो त सच ॾिठो। अल्लाह ताला हुन ते रहमत नाज़िल फरमाए। पाण फरमाईंदो हो त मुंहिंजो उस्ताद हो, यानी मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद, मुंहिंजो उस्ताद साईं मोहम्मद सालिह, साईं मोहम्मद सालिह जो उस्ताद हो साईं मौलवी हाजी फैज़ मोहम्मद राजड़। अवां कॾहिं ईंदा वेंदा हूंदो मीरपुर ख़ास ॾे, परियां हिकिड़ो शहर आहे मुंहिंजा सोणा, जंहिंखे असां तव्हां चवंदा आहियूं कंडियारी। उन कंडियारी खां ओरते हाजी फैज़ मोहम्मद जो ॻोठु आहे, जंहिंखे चवंदा आहिनि बसी। अॼु ताईं उहो ॻोठु आहे, हाजी साहब जी क़बर बि उते आहे, मज़ार बि उते आहे, मस्जिद बि उते आहे। वॾो दरवेश हो, वॾो आलिम हो, फ़क़ीर हो। हज़रत पीर साईं सूरज बादशाह रहमतुल्लाह ताला ने पंहिंजे किताब तंबीहुल फ़ुक़रा में बार बार लिखियो आहे त जेकॾहिं को बि मसइलो तव्हांखे पुछणो आहे त या मूंखां पुछो या मुंहिंजे मौलवी फैज़ मोहम्मद खां पुछो। पाण फरमाईंदा फैज़ मोहम्मद मुंहिंजो मौलवी वॾो कामिल शख़्स हो। उन मौलवी फैज़ मोहम्मद जी हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे, सलात पढ़ त ॿुधाए। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। मौलवी हाजी फैज़ मोहम्मद खे दिल में ख़्याल थियो त नबी करीम जी ज़ियारत कया, पर ख्वाब में न, समझो था अलाए न कीअं ज़ियारत कया, ॾाढे ॾाढे जो कीअं कया। ख्वाब में त घणा ई कनि, पर हीअ ज़ाहिर ॾिसां महबूबा अचे मूंखे ज़ियारत कराए। चई ॿियो त को तरीक़ो कोन्हे, महबूब करीम जे ज़ात बाबरकाह जे दरबार में जेको दुरूद ताज पढ़ंदो तंहिंखे ज़ियारत थींदी। चओ सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन साहिब ताज वल महराज वल बुराक वल अलम। इहो महबूब करीम अलैहिस्सलाम जे मथां दुरूद ताज आहे। बुज़ुर्ग पढ़ंदा आया आहिनि, वरीअ पढ़ंदा आया आहिनि। मौलवी साहब दिल में इरादो कयो त हबीबन करीमन जे मथां इहो दुरूद ताज घणो पढ़ा, मन महबूब जी ज़ाहिरी ज़ियारत थी पवे। 3 साल रातनि जा गुज़रिया, 3 साल। घणा साईं? पढ़ंदो रहियो, ज़ियारत कान पई थिए। हमेशा बिना नागे सोमहणीअ जी निमाज़ खां पोइ मस्जिद में वेही ॻोठ वारा हलिया वञनि, हे तस्बीह विखणी ऐं दुरूद ताज पढ़ंदो हो। 3 साल पूरा थिया। कुदरत ख़ुदा जी हिकिड़ी राति हिकिड़ो पंजाबी महिमान हुजे, पंजाब जे इलाइक़े जो, उहो अची मौलवी फैज़ मोहम्मद जे मस्जिद में टिकियो, मुसाफ़िर हो। मौलवी साहब हिनखे मानी खाराई, बिस्तरो हंध हिनखे ॿाहिरि रखी ॾिनो। उन मुसाफ़िर खे सोमहणीअ जे निमाज़ खां पोइ हाजी साहब चयो, ओ मुसाफ़िर ॿाहिरि सुम्ह। चई हाजी साहब न, मां मस्जिद में सुम्हंदुसि। बाबा मस्जिद में छो थो सुम्ही? ॿाहिरि रोता का लांडी आ जाइ आ बिस्तरो आहे मस्जिद में, त मुसाफ़िर उहो सुम्हे जो लाचार हुजे, तुंहिंजे लाइ बंदोबस्त आहे, ॿाहिरि सुम्ह। जे न सही मां मस्जिद में सुम्हंदुसि। हाजी साहब चवे अंदरि, ॿाहिरि सुम्ह, हो चवे अंदरि सुम्ह। मेठू मजबूर थी करे अंदरि सुम्ही पियो। हाजी साहब हुनखे बिस्तरो ॾिनो आहे। मौलवी फैज़ मोहम्मद साहब हुनखे बिस्तरो ॾेई सुम्हारे। सियारे जी रात आहे, सवड़ मथां विझी करे पाण कुंड में वेही तस्बीह पढ़ी आहे। दिल में ख़्याल कई, ओ फैज़ मोहम्मद 3 साल गुज़री विया थी, दुरूद ताज पढ़ियो थी, महबूब जो तोखे दीदार कोन थियो आहे। अलाए छा ॻाल्हि आहे, पर भला जेकॾहिं ॾे ख़बर हबीब तो वटि अचे, नबी करीम ज़ाहिर अचे, नबी करीम खे वेहारींदे काथे, जेको अर्शन जो महिमान सो तो वटि काथे वेहंदो। तो वटि बिस्तरो कोन्हे, तो वटि खट अहिड़ी कान्हे जेका हबीब जे शायान शान हुजे। नबी करीम महिरबानी त खणी कंदो, पर तूं काथे नबी करीम खे वेहारींदे? सलात पढ़े वेठो, अञा तस्बीह पूरी कान थी आहे, अधु तस्बीह पढ़ी अथई। ईअं दिल में ख़्याल आयो त हबीब जेकॾहिं अचे, अची जे हे कार मूं सारींदे सुपरी, त पेरे विछाया पिंबड़ियूं ऐं हंध विछाया वार, पोइ साजन सभु जमार गोली थी त गुज़ारिया।
ओ फैज़ मोहम्मद नबी करीम तखणी अचे पर महबूब जे कदे अचे त हबीब के काथे विहारी दे न खट न बिस्तरो न को तो अटड़ो कीम खाब जो को चादर हबीब के विहारी दे काथे चई बी त जाए काने अगर हबीब अचे त अखन में विहारे सुभान अल्लाह अचे त अखन में विहारे ॾाढे त चओ सॼण महबूब अचे त काथे विहारिया अखन में विहारिया बस हुन जा इहे अखर चवणा दिल में त महबूब अचे त अखन में विहारिया इहे चई बस कई त जेका उलह दी दीवार सा खजी वई ये दीवार न मस्जिद सा खजी वई सामो उनखे रोशनी नजर आई उन मु आवाज पियो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन आवाज वेझो थींदो वियो रोशनी वेझी थींदी वई थोड़ी देर गुजरी हाजी साहब मुसल्ले ते वेठो आ तस्बीह हथन मां छड़ाइजी वई एड़ी रोशनी जिंदगी में कान ॾिठई अञा जो निहारे त सामो रसूलुल्लाह बीठो आ चवे पियो अस्सलामु अलैकुम हाजी फैज़ मोहम्मद तुंहिंजे दावत ते आया सुभान अल्लाह हाजी साहब उठो हाजी साहब तो मैं उठी त बीठुस पर जुर्रत न थी जो महबूब के हाथ मिलाया जुर्रत न थी जो नबी पाक ने वधा अदब में बीही रस पाण फरमायो 3 साल तो दरखास्त कया वा 3 साल तुंजी दरखास्त असा बुधदा रहासे पर मजो इंदो हो तू दुरूद पढ़दे मां मोहम्मद खुश थींदो अज दिल सा सारो थी त अखन में विहारिया अची वियो आया हाणे दीदार कर वापस वञो था पिया हाजी साहब तो मुंहिंजे ज़ुबान ते मोहर लगी वई ॻाल्हाए कोन सघुसि पाण 2 मिंट बीठा 2 मिंट बीही पाण फरमायो हाणे असां हलूं था इहे वरी पुठी राखिया त रोशनी खत्म थी वई दीवारनि जहिड़ी थी वई हाजी साहब ख़ामोश वेही रहियो हो जेको पंजाबी सुतो पियो हो समझो था हो जेको पंजाबी सुतो पियो हो सवड़ मथों निंड आई पई आ हबीब पुठी राखिया तड़पी उठो आ उठी चवे थो ओ हाजी साहब हाणे मैं ख्वाब लॻो आ त रसूलुल्लाह तुंहिंजे मस्जिद में आयो हाणे मूं ॾिठो आ हाणे त ख़ुदा जो हबीब तुंहिंजे मस्जिद में आयो आ ख़बर नाहे ख्वाब आ सचो आ हाजी साहब तुंहिंजे बस कर अलाए तुंहिंजो भाग अलाए मुंहिंजो भाग खबर कान्हे का 3 साल सलात पढ़ी तम अलाए तुंहिंजो भाग हो अलाए मुंहिंजो भाग हो पर राणो राज़ी थी वियो घर वेठे महिरबानी करे सुभान अल्लाह महबूब जो दीदार हक़ आ जो महबूब जो दीदार त हज़रत इमाम मुस्लिम खे बि जेका ज़ियारत कराई सा हक़ आ चवा ज़ियारत बि दार याद विसरी वई छा फरमायो त प्यारा मुस्लिम मां तुंहिंजे लाइ हौज़ कौसर जो प्यालो झलियो बीठो आहियां अॼु तूं मूं वटि शाम ताईं ईंदे ऐं तूं मुंहिंजो महिमान ऐं तुंहिंजी उञ जो बंदोबस्त मां मुहम्मद करे छॾियो आहे इमाम मुस्लिम सही रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था पिया त मूंखे यकीन थियो त मूंखे हाणे शहीद कंदा छो त मूंखे प्यारे रसूलुल्लाह ज़ियारत कराई सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम वरी ज़रूर पा बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि वसल्लम हिकड़ी ॻाल्हि अहम आहे जेका यादि कजो इमाम मुस्लिम सही जो पेपर जो टाइम थियो आ जेके भी रईस नवाब हा जंहिंजा रैयती माण्हू इमाम मुस्लिम जे पुठियां लॻा हा सभु हलिया विया 18,000 मां 30 माण्हू वञी बचा हज़रत इमाम मुस्लिम सही जे अखियुनि मां ॻोढ़ा वड़ा तव्हां सोचींदो त नबीअ जी औलाद बहादुर आहे चओ हा न सही बहादुर आहे न रोए छो हाँ न ता को सुभाणे मार के जन चवे त बाबा ॾिठो तव्हांजे पाण मौली साहब ॿुधायो न त इमाम मुस्लिम रुनो के पोइ जंहिंसां कुटियोसीं त छा थी पियो ओ मुंहिंजा अखियुनि मां ॻोढ़ो वहण ॿी शइ आहे दाहूं करण ॿी शइ आहे ॿिन्ही में फ़र्क़ु आहे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वारू क़ुरान में रण खां मनो कई आहे दाहुन खां मनो कई आहे ख़ुदा जे हबीब रण खां मनो कई आहे दाहुन खां मनो कई आहे पर जेकॾहिं शफ़क़त मां ख़ामोशी में अखियुनि मां कंहिंखां ॻोढ़ा वही पिया त हिनजी मनो कान्हे का इहा मुहबत जी निशानी आहे इमाम मुस्लिम सही रज़ी अल्लाह ताला जे अखियुनि मां ॻोढ़ा वड़ा जंहिंमहिल ॻोढ़ा वड़ा त ज़ियाद इब्न ज़ियाद तो चवे त ओ मुस्लिम बिन अकील हाणे तू सुस्त थियो आ हाणे तो पंहिंजो मौत ॾिठो आ
तुंहिंजा साथी तोखे छॾे विया 18,000 बैयत तोड़े विया 30 माण्हू छा कंदा ऐं तूं पाण खे हाणे आख़िरी ॾाढो भाई रोई रहियो आहे ऐं मां सम्झा तो सुस्त थियो आहे तूं मूंखे रिक्वेस्ट कर मूंखे मिंथ कर मूंखे इलाज कर त मां तोखे छॾे ॾियां सम्झो था ना इब्न ज़ियाद जो ख्याल हो त हाणे सुस्त थियो आहे हाणे हिन खे झुकाया ऐं चवे त सही मूं तौबा कई मूंखे माफ़ी ॾे मां हथ पटिया हुसैन तो मां हथ खया ऐं नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक मां इहा सभु ॻाल्हि छॾियां थो मूंखे माफ़ी रुगो मूंखे माफ़ी ॾे त मां बसि तोखे छॾियां इमाम मुस्लिम साईं खे चई रुगो चओ त मां तोखे छॾे ॾियां इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था ओ इब्न ज़ियाद बदनहाद बदबुनियाद माण्हू आहे मता तू मूंखे पाण जहिड़ो सम्झंदो हुजे हे जेके मुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा से पंहिंजी जान लाइ न आहिनि हे मुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा से पंहिंजे साह बचाइण लाइ न आहिनि अखियुनि जा ॻोढ़ा जेके आहिनि से सिर बचाइण जे लाइ न आहिनि हे अखियुनि जा ॻोढ़ा उन जे लाइ न आहिनि ज़ख़्म जे लाइ न आहिनि छाजे करे थो अखियुनि मां ॻोढ़ा वहाई चए थो मां हुसैन खे ख़त लिखियो हो त जल्दी अची वञ हिते 18,000 बैयत थी चुका आहिनि मूंखे यकीन आहे त हुसैन अॼु या सुभाणे रवानो थी चुको हूंदो ऐं हिते ही हाल आहे जो बेवफाई थी वई आहे हुसैन ईंदो तकलीफ़ में पवंदो मूंखे पंहिंजी ग़लती न आहे मूंखे पंहिंजे मुर्शिद हुसैन जी ग़लती आहे अल्लाह या हक़ चार यार मूंखे सिर्फ़ हुसैन आरी मक़ाम जी ग़लती आहे त इमाम हुसैन खे मुंहिंजो ख़त पहुतो हूंदो ऐं मुंहिंजे ख़त पहुचण जे करे हो फौरन रवानो थियो हूंदो हाणे जेको रवानो थींदो हिते हाल ही आहे जो तव्हां बेवफा करे थी विया हो हुसैन ईंदो तकलीफ़ में पहुचंदो पंहिंजी ग़लती कान्हे का मूंखे हुसैन जी औलाद जी ग़लती वरायो सुभान अल्लाह पाण फरमाइनि था आहे कोई हिते मुस्लमान मां अहिड़ो मुस्लमान जेको हज़रत हुसैन खे मके न्यापो जे त इमाम मुस्लिम शहीद थियो तव्हां महिरबानी करे कूफे न अचो अल्लाह हाणे सही इब्न ज़ियाद जे आॾो केरु चवे त मां ॿुधाईंदुसि माण्हू त घणा वेठा बैयत करण वारा साईं साईं करण वारा आसरा ॾेई घुराइण वारा जेके वरी फिरी विया पर हाणे इब्न ज़ियाद जो पातर ॾिसी कीअं चवे त मां ॿुधाईंदुसि हिकिड़ो शख़्स हो हुन दिलि में पको इरादो कयो त भाड़ा मां ज़ाहिर ॻाल्हि कोन थो कयां पर इंशाअल्लाह ताला पंहिंजो माण्हू मोकिले पंहिंजे पुट खे रवानो करे हज़रत इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला जो पैगाम मके ज़रूर पुॼाईंदुसि हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे पैगाम ज़रूर पहुचंदो ओ फौरन आस्ते आस्ते महफ़िल मां निकितो पंहिंजो भलो उठो हुनखे तयारु कयईं पंहिंजो नौकर ऐं पंहिंजो पुट ॿई रवाना करे ख़त लिखी इमाम हुसैन जे नाले खुफ़िया तरीक़े सां मख़फ़ी नमूने सां मके रवानो कई राति जो सफ़र कयो इमाम हुसैन फलाणे रस्ते सां ईंदो हूंदो जिथे बि तव्हांखे मिले ॿुधाइजो त मुस्लिम शहीद थी वियो आहे अवां महिरबानी करे कूफे न अचो माण्हू 18,000 बैयत करे सभु फिरी विया आहिनि को बि साथ ॾियण लाइ तयारु कोन्हे अवां महिरबानी करे पंहिंजे आला यार खे जाॾो आया हो तारे वापसि वठी मके हलिया वञो हिकिड़ी ॻाल्हि खे दिमाग़ में रखिजो जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे इमाम मुस्लिम ऐलान कयो त आहे को जेको हुसैन खे ॿुधाए सम्झो था न ॻाल्हि यादि कयो इब्न ज़ियाद खे जेको गवर्नर आहे पक थी वई त ज़ाहिर में को माण्हू कोन थो ज़ाहिर थिए पर थी सघे थो को मख़फ़ी तरह वञी इमाम हुसैन खे ॿुधाए ऐं इमाम हुसैन मोटी पवे त जेकॾहिं हुसैन अचे थो इनखे बि मोटण न आहे ॼणो इहो बि अचे त इनखे बि गिरफ़्तार करे मुंहिंजे आॾो पेश कयो या बैयत वठांसि यज़ीद जे हथ बैयत करे या वरी उनखे बि माराए छॾिया जीअं मुस्लिम खे थो माराए तव्हांजे करे उन हिकिड़ो फ़ौजी दस्तो तयारु कयो जंहिं दस्ते जी कमान ही हुर बिन रबाही जे हथ में हुर नालो रबाही जो पुटु हो हुनजे पीउ जो नालो रबाही हो पंहिंजो नालो हुर बिन रबाही फौजी माण्हू हो फौजी ऑफिसर हो उनजे हवाले हिकिड़ो दस्तो इब्न ज़ियाद कयो आहे त तूं इहो रस्तो वठी जेको मके खां कूफे ॾे थो अचे उन रस्ते ते वञे जिथे बि हुसैन मिले ताते गिरफ़्तार करण खे वठी इमाम मुस्लिम साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शाम जो शहीद करे था छॾनि पिया ज़ालिमन अहिड़े नमूने सां शहीद कयो आहे अल्लाह ताला शर्म ज़ालिमन खे तबाही बर्बाद करे उनखे हशर आख़िरत में ख़ुदा ख़्वार करे
हज़रत इमाम मुस्लिम के मथे मारीअ ते वठी आया, कोट जे किनारनि ते वठी करे मार ज़ाहिर दुनिया खे ॿुधाइनि था, हे मुस्लिम बिन अकील जंहिं असांजे कूफे में बग़ावत थी कई, 18,000 जे आसरे ते यज़ीद जे हुकूमत खे हटाइण जे लाइ आयो हो। ओ कूफे वारो हिन जो हाल ॾिसो, इमाम मुस्लिम जे वारनि खां वठी करे हेठि लड़काइनि था का दीवार खां, हथनि में वार हन। इमाम मुस्लिम साईं हेठि लड़की रहियो आहे, जल्लाद खे चयो तुंहिंजे जे धड़ जे मथां तलवार वहाए, अहिड़ी तलवार वहाए जो मुंडी हथ में रहिजी वञे, धड़ हेठि वञी ज़मीन ते किरे त जे दहशत पैदा थी पवे ऐं ख़बर पवे त हुसैन जो साथ जेको ॾींदो तुंहिंजो हाल अहिड़ो थींदो। माज़ अल्लाह इमाम मुस्लिम साईं के मथे मारी ते वठी हुन जे लाश जिस्म मुबारक के वारन खां वठी हेठि लड़कायो वियो आहे। ज़ालिमनि वारनि में हथ झलिया आहिनि, हथ विझी मज़बूत कयो आहे, जल्लाद तलवार वहाई आहे, धड़ धार थियो आहे, सिर मुबारक हुननि जे हथ में आहे ऐं धड़ अची ज़मीन ते किरियो आहे। बाक़ी जेके 30 माण्हू हुआ उहे बि इमाम मुस्लिम साईं खे छॾे भॼी हलिया विया त जंहिंजे हथ ते बैत कईसे रहियो कोन को। हाणे इमाम मुस्लिम साईं जे लाश खे दफ़न करण वारो बि को कोन्हे को। कौसर जा प्यारींदड़ नबी जी औलाद मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जो खून हबीबन करीमन जे खानदान जा चश्मो चराग जेके उम्मत जे लाइ एॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कनि, अॼु उन्हनि जो हाल इहो लॻो पियो आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात वटां इन खां वधीक ॿियो कहिड़ो इम्तिहान हूंदो आहे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा आहियूं, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वरी सलात बुलंद आवाज़ सां।